नहमदहू व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत बकरा आयत नंबर 97 to 103 तर्जुमो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल इन्हनि खे ॿुधाए छॾियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबानी यहूदिन खे इहो ॿुधाए पियो वञे। कुल मन कान, ॿुधाए छॾियो इन्हनि खे त जेको रखंदो या जेको आहे अदुवन यानी वेरी या दुश्मनी लि जिब्रील अलैहिस्सलाम जे लाइ, फ़इन्नहू त बेशक हुन खे जिब्रील अलैहिस्सलाम नज़्ज़लहू नाज़िल कई आहे हिन खे यानी क़ुरान मजीद खे अला क़ल्बिक मथां तव्हांजे दिलि जे बिइज़्निल्लाहि अल्लाह जे हुक्म सां, मुसद्दिक़न लिमा बैन यदै तस्दीक़ करण वारी आहे उन जी जेका हिन खां पहिरीं आहे यानी तौरेत जी, वहुदौ व बुशरा ऐं हिदायत ऐं ख़ुशख़बरी आहे लिल मुमिनीन ईमान वारनि जे लाइ। मन कान, जेको बि आहे अदुवन लिल्लाही दुश्मन अल्लाह जे लाइ, व मलाइकती हुन जे फ़रिश्तनि जे लाइ, व रुसुलिही ऐं उन जे रसूलनि जे लाइ, व जिब्रील ऐं जिब्राईल अलैहिस्सलाम जे लाइ, व मीकाल ऐं मीकाईल अलैहिस्सलाम जे लाइ, फ़इन्नल्लाह त बेशक अल्लाह अदुवुन लिल काफ़िरीन त अल्लाह दुश्मन आहे काफ़रनि जे लाइ। वलक़द ऐं बेशक अनज़लना नाज़िल कयो असां इलैका तव्हांजी तरफ़ आयातिम आयात बय्यिनातिन वाज़े, वमा ऐं न यकफ़ुरु इनकार करे थो या कुफ़र करे थो बिहा उन्हनि जो इल्ला पर अल-फ़ासिक़ून जेके फ़ासिक़ आहिनि नाफ़रमान आहिनि। अव कुल्लमा छा जॾहिं बि आहदु को अहद कयो वियो या को पुख़्ता मीसाक वरिती वई इन्हनि खां अहदन को बि अहद नबदहू फिटी करे छॾियो उनखे फ़रीक़ुन हिकु गिरोह मिनहुम इन्हनि मां, बल्कि अक्सरुहुम अक्सरियत इन्हनि जी ला न युमिनून ईमान आंदो। वलम्मा ऐं पोइ जॾहिं जाअहुम अची वियो उन्हनि वटि रसूल मिन इंदिल्लाहि अल्लाह जी तरफ़ां, मुसद्दिक़न लिमा माहुम तस्दीक़ करण वारो जेको इन्हनि वटि हो, नबद फिटी करे छॾियो फ़रीक़ुन हिकिड़े गिरोह मिनल लज़ीन इन्हनि माण्हुनि मां ऊतुल किताब जेके ॾिना विया हुआ किताब अल्लाही किताब अल्लाह जी, वराअ पोयां ज़ुहूरिहिम पंहिंजे पुठियुनि जे, कअन्नहुम गोया के इहे या ॼण त इहे ला यालमून इन्हनि इहो न ॼातो या इन्हनि उनखे न सुञातो या इन्हनि खे इन ॻाल्हि जो ॼण इल्म ई न हो। हिननि जी किताबनि में नबी पाक जे बारे में क़ुरान जे बारे में सभु मौजूदु हो, पर हिननि इहे ॻाल्हियूं लिकाए छॾियूं। वत्तबअू ऐं उहे पोयां लॻा मां जेको ततलू पढ़ंदा हुआ अश्शयातीनु शैतान अला मुल्की सुलेमान अलैहिस्सलाम जी बादशाहत में जेको शैतान कंदा हुआ उन जे पोयां लॻा। वमा ऐं न वमा ऐं न कफ़र सुलेमान कुफ़र कयो हो सुलेमान, वलाकिन ऐं लेकिन अश्शयातीन शैताननि कफ़रू कुफ़र कयो, युअल्लिमून उहे सेखारींदा हुआ अन्नास माण्हुनि खे सहर जादू, वमा ऐं उनज़िल ऐं पैरवी करण लॻा उनजी जेको नाज़िल कयो वियो अलल मलकैनी ॿिनि फ़रिश्तनि ते बिबाबिल हारूत व मारूत बाबिल शहर जे हारूत ऐं मारूत ते। वमा युअल्लिमाने ऐं न उहे ॿ सेखारींदा हुआ मिन अहदिन कंहिं बि हिक खे हता एसिताईं जो यक़ूला उहे ॿुधाईंदा हुआ हुनखे इनमा बेशक नहनो असीं फितनतुन आज़माइश जे लाइ आहियूं,
फला पस न तकफुर तव्हां कुफुर कयो, यानी जादू कुफुर आहे, जादू खे कुफुर जे बराबरि चयो वियो आहे त जेको जादू कंदो सिखंदो यानी उन कुफुर कयो। फ़यतअल्लमून पोइ सिखंदा हुआ हुननि खां, मिनहुमा उन्हनि ॿिन्ही खां, पोइ सिखंदा हुआ हू इन्हनि ॿिन्ही खां, मा युफ़र्रिक़ून जंहिंसां हू जुदाई विझंदा हुआ, बिही गॾु उन सां, बइन विच में अलमरई व ज़ौजिही मुड़ुस ऐं ज़ाल जे, वमा ऐं न हुम हुआ उहे बिदारीन बिही को बि नुक़सान करण वारा उन सां गॾु, मिन अहदिन कंहिं बि हिक खे, इला पर बिइज़्निल्लाही अल्लाह जे हुकुम सां ई, वयतअल्लमून ऐं उहे सिखंदा हुआ, मा यदुर्रुहुम जेको उन्हनि खे नुक़सान कंदो हो, वला यनफ़उहुम ऐं न ई जेको उन्हनि लाइ फ़ाइदेमंद हो। वलक़द ऐं अलबत्ता तहक़ीक़ आलिमू ॼाणे वठे, लमनिश्तराहु जेको को ख़रीद कंदो इनखे, मालहू न आहे उन जे लाइ, फ़िल आख़िरती आख़िरत में, मिन ख़लाक़ को बि हिसो, वलबिअस मा शरो बिही अनफुसहुम ऐं केॾो न बुरो आहे जेको इहो सौदो करे रहिया आहिनि पंहिंजे नफ़्सुनि जे बदिरां, या विकिणी रहिया आहिनि पंहिंजी जानुनि खे जंहिंजे बदिरां, बुरो सौदो आहे इहो। लो कानू काश के हुजनि हा इहे, यालमून इन ॻाल्हि खे सम्झंदा ॼाणंदा, वलो अन्नहुम ऐं अगरि बेशक इहे आमनू ईमान आणीनि हा, वतक़ो ऐं तक़वा इख़्तियार कनि हा, लमथूबतुम मिन इंदिल्लाहि ख़ैर त अलबत्ता बदिलो हुजे हिननि जे लाइ अल्लाह वटि बहितरीन, लो कानू यालमून काश के हुजनि हा इहा ॻाल्हि उहे ॼाणंदा। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।